नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। टंडेजाम में ज़ाल खे तलाक ॾियण खां पोइ मुड़ुस पारां पुट खे वापसि वठी अचण लाइ साहुरनि जे घर ते फायरिंग कई वई आहे, जंहिं जे नतीजे में हिकु ॼणो काशिफ़ ज़ख़्मी थी पियो आहे। जंहिं पोइ इलाइक़े वासियुनि जी मदद सां पुलिस घर ते हमलो कंदड़ 7 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। उन हवाले सां मोहसिन राजपूत इल्ज़ाम हणंदे चयो आहे भेण खे तलाक ॾेई घरां कढण खां पोइ संदसि मुड़ुस साजिद राजपूत हथियारबंदनि सां गॾु घर ते हमलो करे 2 वरनि जी मासूम भाणेजी खे माउ खां खसण जी कोशिशि कई, जंहिंखां पोइ मज़ामत करे हमलो कंदड़ खे सोघो करे पुलिस हवाले कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे असां शेयर कयूं पिया। नाज़रीन टंडेजाम में ज़ाल खे तलाक ॾियण खां पोइ मुड़ुस पारां पुट खे वापसि वठी अचण लाइ साहुरनि जे घर ते फायरिंग कई वई आहे, जंहिं जे नतीजे में हिकु ॼणो काशिफ़ ज़ख़्मी थी पियो। इन हवाले सां अपडेट मालूम कंदासीं। टंडेजाम जो रिपोर्टर जुनेद भट्टी असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जुनेद, आगाह कजो इन हवाले सां। कराची खां 7 हथियारबंदनि समेत पुलिस सां मिलण बहाने टंडेजाम जे इलाइक़े में पहुची नींगर खे ज़बरदस्ती खणी वञण जी कोशिशि कई आहे। नींगर जे वारसनि रड़ियुनि ते हथियारबंदनि फायरिंग शुरू करे छॾी। फायरिंग दौरान गोली लॻण सबबि काशिफ़ गंभीर ज़ख़्मी थियो, जंहिंखे लड़ती चोरी हालत में सिविल अस्पताल हैदराबाद हलियो वियो। इलाइक़े वासियुनि 3 ॼणनि खे हथियारनि समेत सोघो करे टंडेजाम पुलिस हवाले करे छॾियो। जे पासे गांव की पुलिस नाकाबंदी करे 4 ॼणनि खे सोघो करे वरितो। सोघो कयलनि में साजिद राजपूत, नासिर राजपूत, विकी राजपूत ऐं ॿिया शामिल आहिनि। नींगर जे मामे मोहसिन राजपूत जेको हिकु मुंहिंजी भेण खे हफ़्तो अॻु संदसि मुड़ुस साजिद राजपूत तलाक ॾेई घर उमड़ छॾियो हो ऐं हाणे 2 वरनि जे भाइटे जे खे हथियारनि जे ज़ोर ते अगवा करण जी कोशिशि कई आहे। जॾहिं त वाक़े जे ठीकु आहे, वॾी महिरबानी जुनेद भट्टी तफ़सील ॾिना।